NFC अवार्ड में तब्दीली लाइ पहिरियों क़दम वफ़ाक़ 18 नवंबर ते इजलास सॾाए वरितो आहे। ज़रियनि मूजिबि सूबनि जी दरख़्वास्त ते नाणे वारी वज़ारत पहिरीं इजलास जी तारीख़ वधाए छॾी। ज़रियनि मूजिबि उन खां अॻु NFC इजलास जी तारीख़ 10 नवंबर मुक़ररु कई वई हुई। ज़रियनि मूजिबि 2 सूबा 18 नवंबर ते NFC इजलास में शिरकत करण ते इतफ़ाक़ करे चुका आहिनि। उन खां अॻु पहिरियों इजलास बोर्ड सबबि सूबनि जी दरख़्वास्त ते मुलतवी कयो वियो हो। अवां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त NFC अवार्ड में तब्दीली लाइ पहिरियों क़दम वफ़ाक़ 18 नवंबर ते इजलास सॾाए वरितो आहे। ज़रियनि मूजिबि सूबनि जी दरख़्वास्त ते नाणे वारी वज़ारत पहिरीं इजलास जी तारीख़ वधाए छॾी। ज़रियनि मूजिबि उन खां अॻु NFC इजलास जी तारीख़ 10 नवंबर मुक़ररु कई वई हुई। ज़रियनि मूजिबि 2 सूबा 18 नवंबर ते NFC इजलास में शिरकत करण ते इतफ़ाक़ करे चुका आहिनि। उन खां अॻु पहिरियों इजलास बोर्ड सबबि सूबनि जी दरख़्वास्त ते मुलतवी कयो वियो हो। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त NFC अवार्ड में तब्दीली लाइ पहिरियों क़दम वफ़ाक़ 18 नवंबर ते इजलास सॾाए वरितो आहे। ज़रियनि मूजिबि सूबनि जी दरख़्वास्त ते नाणे वारी वज़ारत पहिरीं इजलास जी तारीख़ वधाए छॾी। ज़रियनि मूजिबि उन खां अॻु NFC अवार्ड जे इजलास जी तारीख़ 10 नवंबर मुक़ररु कई वई हुई। ज़रियनि मूजिबि 2 सूबा 18 नवंबर ते NFC इजलास में शिरकत करण ते इतफ़ाक़ करे चुका आहिनि। उन खां अॻु पहिरीं इजलास बोर्ड सबबि सूबनि जी दरख़्वास्त ते मुलतवी कयो वियो हो। अहम ख़बर खां अव्हां खे आगाह करे रहिया आहियूं त NFC अवार्ड में तब्दीली लाइ पहिरियों क़दम वफ़ाक़ 18 नवंबर ते इजलास सॾाए वरितो आहे। ज़रियनि मूजिबि सूबनि जी दरख़्वास्त ते नाणे वारी वज़ारत पहिरीं इजलास जी तारीख़ वधाए छॾी। ज़रियनि मूजिबि उन खां अॻु NFC इजलास जी तारीख़ 10 नवंबर मुक़ररु कई वई हुई। ज़रियनि मूजिबि 2 सूबा 18 नवंबर ते NFC इजलास में शिरकत करण ते इतफ़ाक़ करे चुका आहिनि। उन खां अॻु पहिरियों इजलास बोर्ड सबबि सूबनि जी दरख़्वास्त ते मुलतवी कयो वियो। इहा अहम ख़बर आहे जेका अव्हां सां शेयर करे रहिया आहियूं त NFC अवार्ड में तब्दीली लाइ पहिरियों क़दम वफ़ाक़ 18 नवंबर ते इजलास सॾाए वरितो आहे।